शहर जो उल्टियों भी करे ता बाहर पे कढो साईं छा जो बुझ साईं जो पुट बुरे के बुराई में मज़ो थो अचे चंगे के चंगाई में मज़ो राजा नता जो सुबह बेचाई तो चा जिमरी असरे नचा रती मरु सुत नसी मां आयो ही भेटाई जे दरगाह तो आया बच्चा सुभाणे जो मुला भेटाई के नथा मञन कलंदर के नथा मञन अली को कोनी मनी दे तीरान पे पिणे को मनी दे ना बेचाई तो चा जिमरी असरे नचा रती मरु सुत नसी वो झणकन तू झको थी पांद पीछे गल पाण वनी पर चाय मता रुचो ये रही जी न वनी हजरत पीरान पीर विच नमाज पढ़ी लिखो फकीरा किबला करजी थियो नारो घर किरी पियो सजन फरमा पत्थर खणिया हिकड़ो दफो कुल वाला पढ़ी नु सजो पत्थर सोनो तो सजी रोहड़ी जा मुला के तो कर चेन सिर सोनी करे दियो घर खणिया जाल जो न को कर्जो लंदी न को घर उठा चौथो लो माइन ता संगे बैल में विधो कमाए 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 मुर्स गंजा किया राम जो रम जो राम जाल मुर्स मा कम कढंदी आ बिन तरीकन सा या त महीनो ॾींदसि तोखम जो जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंहिंजे घर त छिकले कट ठुकी में खपाए वञी हिंदोरो ते वेडियो सुलेमानी चाय पापन सां या साल कम कढंदी त रोई रोवण त माइन में फीट थियल मूं तुंहिंजे घर कॾहिं सुखो त ॾिठो जे साईं जाबो जे साईं वारो कोलो वाला जब कोलो ला तो के भी याद माखे खणी आसिरत सॼी रात पढ़ियो सिर ओड़ी जी ओड़ी फजर नमाज पढ़ी इशरा पढ़ी मुझे बहुत शक्ति राम पे निकलो फकीर किबला रात आ जा पढ़ो साईं फरमा मु तो कोलो ला जब कोलो ला मोई मुआरी जाल सॼी रात पढ़ियो साईं जो जवाब जम पीरान पीर जो मुर्शिद फरमाए पुत्र कोलो वाला सागो आ कुरान सागो आ हिकड़ो फर्क आ तोड़े उआ ज़बान जेका गारियूं दे जेका गिला करे जेका व्याज खाए माडे उआ ज़बान आ जेका सुबह शाम मिठड़े रब जो जिक्र करे ओड़ी ज़बान हज कर ओ जबार जे वने कुल अल्लाह पढ़ो रब ओ जबार के भी सोनो बनाए अल्लाह वारा थव और तहा वली कंके ता समझो के सप्पा कपड़ा पातल न हुजन चौदा ही तो सप्पा पातल ये मस्त है तो नाम कौन सा वली वलिया असां जो सरवन हाला वाला नंढड़ो पांच पी के कच फकीर किबला रुपयो खपे संजन फंडा रुपयो कोने चारा न वठ चेन रुपयो जने फकीर जिद सरवर नु नंढड़ो डिठे त बाबो रुपयो दे न तो फकीर चारा न हाणे का टल कया बाबे जो भी कम थे फकीर जो भी कम मोचा फकीर जी बाबो रुपयो दे न तो मोटी हल्की टल केड़ी जे बाबे का रुपयो कर बाबो रुपयो न दी माखे पिट जामा किरी पोंदुस बाबो पैसा दी भी जाम ओरी पुठी ठप जामा उठी भी एकले पके मानू मकड किबला रुपयो खपे संजन फरमा रुपयो कोने चारा न चेडियो न त छोकरे के तो पिटिया क्या भले पिटे चला कलो सरवर नु के ये थी ये जो चे सरवर नु सुम अच्छे साईं वडे पैसा देनस एडा जो खिसा फकीर हाने तक मुझे बच्चे के दुआ कर घणे दुआऊं कई सरवर थे न फकीर के एकड़ा पगर लह फकीर जो मरी अंबे साईं तो भोगन में सच फकीर टोटल पैसा कदी खीसे मां डिगी क्या चे मो पिनण का बस जल दबा रुगो मखदूमन जो बाहर उठे मुझी जान छुटे 28 कलाकन का पो सरवन उठो फकीर पैर में गिरी पिस जेके बना टल करी है हसो ये को सुमी पे खैर जाओ वो तो जा नूर सवारा अल्लाह के वली जो जवाब जे मां तुझे भले जे करे छंद करे सुमी पिस
यो मुझो छंद मुझो मकर मुके रब के एडो बणी वियो जो ख्वाब में मिठे मोहम्मद को दीदा राजा नचा जाओ जोर जाओ आज के रसूल भैया तबरात करे जाओ भैया जे मां तो जो रड़ी हूं जाऊं बुधा पियो पर वो तो मोकल न पई मिले मां तो सा भलाई कई रब मूसा भलाई बेटाई तो जे बना था बे वो चंगाई क्यों खुदा के दिसो कैसा चंगाई क्यों ता त बीठल ट्रैक्टर जे टायरन मां हवाए कढन बेटाई साधो जे बना था में वो अंब जो अंब कंदो आ पाण खाइंदो आ तहां खाइंदा आयो खजन जो डंग कया पाण खादम बिठाई साधो जे वण था में वो कन पर पाण न खान पाच ठिकाना बेचारा छापड़ो ए धोड़ा भी गारसान कसम तो खुदा जो हिन जलसे में न बुलने जो केड़ो गर्जा कोई गर्ज ना नित इहातस त जेरा भी पक्षी जन त नूर शाह जी बिच कब्रिस्तान में जेके सुता पिया ने ये मैयत भी पक्षी इंसानियत जो दर वण थामे वो कल पर पाण न खान पंहिंजो ठिकर भितर छापड़ो ऐं धूणा बि दारसा पर फिरियो फिरियो थोरो कन पिया नियत मुताबिक पांच बिटाई तो जे नमाज रोज़ो पिण चङो कम पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसी पिरीअ खे उहा आहे ख़ल्क़ जी ख़िदमत कंहिंजे कम अचो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह यो बुजुर्ग तो नहीं हो मल्लू विढ़ंदो मल्लू मल्ल जी ॻाल्हि निकी आहे त भला ॿुधाईंदो हल मदीने में हिकिड़ो मल्लो उन जो नालो रुका नबी साईं खे चईंसि मां पढ़ियल बढ़ियल आहियां कोन आहियां ॼट नंढपिण खां वठी ॿकरियूं चाढ़ींदो आहियां मल्ल विढ़ंदो आहियां मूंसां मल्ल विढ़ जे सोना मूंखे मारे वई त मां तुंहिंजो कलमो पढ़ां हुजूर फरमायो मां मल्ल वेण थोरो ई आयो मां मोहम्मद कलमे जी दावत ॾियण आयो राजा नथा जो सब ज़ोर सां जे साईं मां सां मल्ल विढ़ मां कलमो पोइ पढ़ां हुजूर फरमायो मल्ल जे करे कलमो तो पढ़े त बद संदरो इन जे करे मौलवी के हर मैदान में टाई टूटो कहाँ तक कावड़ पाओ खाओ का घणो किथे मल्ल जो मुकाबलो थे पो आहे कोन जलसे में उथी जी बुरड़े से मल्ल विड़े मुल्ला का सा वणो ही न था थोलो मौलवी दिसंदा ने हल खाई मतो पिणे खाराइंदो था ना वरी जे संडो ॾिठो घणे थो खाए नित पलीत अरे कुछ खुदा जो ख़ुदा छो नथा असां वणूं तव्हांखे चढ़ूं था बस में जाइ नथा ॾियो वञो बाज़ार में सीटियूं इश्क बीहूं था इलेक्शन में वोट नथा ॾियो चङा भला नेक नमाज़ी तहजुद गुज़ारे मुला चढ़ंदा हूं ई कोन ऐं चढ़िया त लहंदव ठुप कोन कुर्सी जी ॻाल्हि थो कयां मथां ॿियो कुझु सम्झो मां छा बीहूं था मस्जिद में पघार नथा ॾियो रखे थो को छोकिरो ॾाढ़ी त छोकिरी नथा अरे तुंहिंजे चाचे जो पुटु आहे क़ुरान जो हाफ़िज़ आहे वाह बुलड़नि में पढ़ियो हाफ़िज़ सिकंदर जे मदरसे में का छोकिरी कोन ॾींदासूंसि मुल्लो आहे न खजड़ो त कोन्हे न ॾाढ़ीअ जे करे एॾो ख़राबु आहे हुजूर फरमायो जे मल्ल जो कलमो तो पढ़े ना बद संदरो
संदरो बदई हुजूर साईं जन हथ बि दस्तक की पियो जैसे मुझे पैर तिरकियो वही विढ़ंदासीं तॾहिं त बमौला थी वियो न अञा ताईं हुजूर फरमाए बद संदरो बदई साईं जन इशारो ॾिनोसि किरी पियो लटा छंडे उथी नबी साईं खे चई कलमो बि पढ़ां थो मुस्लमान बि थियां थो तुंहिंजो ग़ुलाम बि थियां थो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा कहिड़ी चई इशारो त तूं थो करे मूंखे केरे केरु थो ॾाढा नथा जो सुभाणे नबीअ जो आशिक़ भईयो त बरोत करे छो भईयो त छा त दीवाना पिया अञा त 3 मौलवी पोइते अथव बल्कि 4 ईअं न आशिक़नि हे थोरे ॾींदा आशिक़नि जी हूअं ई निंड फिटल हूंदी राति जो 2 बजे कोन वेठा तोरी कुर्सी छाजी फोन आई कच्चा आशिक़ आहिनि हे मोहम्मद जा आशिक़ काॾे नथा चओ ख़त्म नमो जा आशिक़ भईयो त बरोत करे चओ भईयो त भईया अल्लाह बुरा अॼु वई बख़्शी अॼु मैयत त बख़्शबा पर ही चेहरा बि बख़्श काॾे नथा चओ सुभान अल्लाह जोर सां छो तो हुनजी रहमत बहाना ॻोल्हिया कुत्ते खे पाणी पीअण वारे खे रब माफ़ थो करे हिन त 100 भेगियूं लाथियूं हुनजी रहमत बहाना पई ॻोल्हे ऐं हेॾो वॾो बहानो या रसूल अल्लाह इशारो हाणे कोन ॾिठो असांजो मुजाहिद पेशावर में गाज़ी खालिद कादियानी गुस्ताखी कई कोर्ट में पुलिस वाले का गन खस जज कुर्सी जगह भजी हो जल दादा भैया तो बोलो करो गाजी के सलाम करो भैया तो 14 सालन जो नौजवान खुदा जो कसम नेट ते कोन ॾिठो जंजीर लगा पिया त डंडा बेड़ियूं हथ करियूं खिले पियो माण्हुनि जो फांसी चढ़ी वेंदे सूलीअ ते लटकी वेंदे पंहिंजे जवानीअ ते गाज़ी रहम खाओ हे गाज़ी जो थवा नूशा भिट वारा चेतो ते हिकिड़ी जान आ 70 जन मोहम्मद जी इज्जत ते कुर्बान करे भईयो तो बोलो करे गाज़ी के सलाम करो भईयो तो नारायण वाला भला मई रहा है नारे तकबीर जवाब बुलंद आवाज से नारे तकबीर शाने मुस्तफा ताजदारे खत्मे नबूवत शाने सहाबा शाने अहले बैत अज़मत औलिया नारे तकबीर ए मुजाहिदन जो काबिलो मुझे छड़ियो असांजो मौला अली भी मुजाहिद हो अरे तो पूछो अली केड़ी से पसंद थी जे ज़रब बिस लश्कर कुफार कतार अंदर कतार लख जन्ना हजार मोहम्मद जा कतार एडो हैदर करार साहिब जुल्फकार हथ में तलवार जेको अचे फिना जाते धक हण ते बेड़ो पा आज हां चो अली अलिया चो अली मौला अली जो मुरीद भईयो तो बरोत करे जा भईयो तो भईयो असा का नफरत न कर भली आ हेदे भी हैदर अली आए असा का नफरत न कर भली आ हेदे भी हैदर अली हाय अजल असा दे तू भी अली आ हेदे भी हैदर बता रहा है हम कदा आले नबी असा प्यार जो अहल बैतन सा प्यार न आ तंजे कलमे ते इतबार न आ तने तड़लन का असी धारा है
उन्हें चाचो रुकाना चाचो या रसूलल्लाह मां कलमो भी पढ़ा मुसलमान भी था तहां जो गुलाम भी था मां के बुधा इशारो तहां जो आ मां के केरे केर था हुजूर जो जवाब पूछो पाण फरमे इशारो मां कंदो हां चंद रखे बटु करार कंदो हथ मां खणंदो हां मींह रब संत पत्थर ते मां मोहम्मद हथ रखंदो हां कलमो रब पढ़ाईंदो पत्थर का कलमो सुभान अल्लाह जो चओ अरे गुनाह जो सजण पियो ककर शाम कल पियो गुनाह जो सजण पियो ककर शाम कल पियो पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़ दादा चाचो सुभान अल्लाह ज़रा सा जुनेद बगदादी मल्लो मल बगदादी घुरायो बादशाह जो 8000 पगार टे मानी सिर्फ सदाए तमा बादशाह जो पहलवान हां ठीक बोलो सैयद आयो असा सैयदन जा नौकर हूं खुदा जो सैयद आयो उन छा जो 7 न्याणियों सैयद आया पिनण के आए बुतो समझा कटल कया मा के बच्चन जो गुजर मिले आयो बगदाद में जे बगदाद जो जुनेद ते टड़ो दा आयो उस मैदान में 3000 तारा बादशाह भरा जे मल बड़े से हदन जी मुठा कैसा बड़ा जे मुझे इज्जत जो मसला मल जुम्मे जी नमाज पढ़ी मलाखा स्टेडियम में गद था संदरा पतो तमरा कन्न में सैयद छाचो सैयद आया 7 न्याणियों जो पी आया उन खानदान में आया जैसे दुरूद पढ़ंदो पिनण के ऐब तो समझा इशारो कंदो मैं किरी पेजा मुखे न्याणे जो गुजर मिली हे जुनेद तो चे मुझे दिल रोई पई सोचम त जुनेद जिंदगी दुनिया कमाई थी अज जन्नत कमाएण जो ॾींहुं कज न्याणनि ते रहम कर कज बच्चन ते रहम कर इशारो ॾिनई किरी पियो लाखों रुपया सैयद के मिली विया मान चुजने ने मारे वियो इतने विलायत मिले जिंदगी जी कमाई चट चढ़वा जे जोड़ी थी वरी मल वरी कन्न में चेस जे अगो कुर्ब क्यों ही वरी कुर्ब कर वरी इशारो ने किरी मां मिट्टी जा उक पया अच्छा का बिच न कर मुझे बंगले मां तुझे मानी बंदा पगार खण बिस्तरो खणी अची तबलीग वांगुरु रात जो मस्जिद में सुतो अज खां पोइ तूं बादशाह जो पहलवान आहे मोहम्मद जी दीन जो वली यो ये हजरत जुनेद बच्चा रहमतुल्लाह रात जो अचे 3 बजे तहज्जुद पढ़ रात जो 3 बजे इतने 4 चोर बिठे जेका टल कया ने चोरन के भी मस्जिद में बैठे टल गुरु साहब की हर साल किलो बड़ो इस्तेफा मन को अचे मन उन दी मागे कंदरन में गुराई 300 दीवान आया सुभान अल्लाह अज मोगे दीवानन या को रास्ते में आसे कंदरे अचो असा जी चाहे चोर बिचा चोरन के गजा चोर के गजा सची गजे तू गजा के मां वना तो चोरी ते चोरन चो अच्छी दाढ़ी तस्बीहत में एको पुरानो चोरा मिले मुल्लन जा वाइज बुधी खणी दाढ़ी रखी खुदा जो कसम खोड़ चोर असा जा वाइज बुधी दींदा पूछो तो चोरन जो असा दी जो टल कदाओ जाओ ताड़ी लाओ तो का ताड़ा कहियो बुझा जे मां एड़ो दर ताड़ियो जो दर त दींदो ही कोने राजा नता चो जो राजा इसकी तो पंजे रब जो तारुफ कराए डाढिया जो सुबह अल्लाह अल्लाह वारा ये तारुफ कराइंदा अंग्रेज कुत्तो जने आयो ना कीर्तन कैनाल पे उठाए तो मस्जिद कच्ची नंदड़ी ताज महमूद अमरोठी रहमतुल्लाह अलैह मुकाबले में बैठो जो अंग्रेज बोला रब जो तरठान नहीं जावा तो अंग्रेज छाचुस मां तोबू खणी आयो हां तो चाहे
बुजुर्ग चो मामड़ 4 तोबूं गई जे नाला बुधा जे हिकड़ी तोब जो नालो थी ला इलाहा इल्लल्लाह ॿी तोब जो नालो थी इल्लल्लाह टी तोब जो नालो थी अल्लाह चौथी तोब जो नालो थी अल्लाह रब्बी करीम जल्ल शानुहु मुझे 4 तोबूं सिधियों कदम भला तुझो सिर दरिया का धार ये थी अल्लाह वारा जेके मस्जिद लाइ लड़िया बुजुर्ग खे चई भला एड़ी का निशानी ॾेखार बुजुर्ग चो बसरनि जी बोरी खणी अचो खणी आया हिकिड़े बसर जी भूंडी लाथई सॼी बोरीअ जूं भूंडियूं लही हिते हिकिड़ो भोलो कोंदुसि लंडन में टोटल अंग्रेज कुत्ता टुकड़ा थिया पिया अंग्रेज समझी वियो त ताजमहल अकेलो न आहे हिन सां अर्श वारे रब जी ताक़त घटि आहे नूरशाह भिट वारा अॼु बि वञ खीर तरवाह जे विच लफ़्ज़ ॾिस ख़ुदा जो कसम आहे लफ़्ज़ ॾिस मुंहिंजे क़बर खे पिल्लण जी गोदड़ी न बनाइजो फलाना मुझे पुट तू मदरसे जे तालिबन जी खिदमत कजाई अल्लाह जा मेहमान थी तू उन्हनि जो नौकर फलाना तू दरगाह ते जेके मुरीद अचनि उन्हनि जी हाज़िरी भरजां तू उनजो खादिम आहे मां तव्हांखे अल्लाह जे हवाले इहो पढ़ी कलमो पढ़ी विया अल्लाह वारा वली इहे न ख़ुदा जो कसम सुञाणो अल्लाह वारा जे दर कोन ॾींदो आहे चई न चई भला चौकीदार घणा अथसि चई हिकिड़ो बि कोन्हे अच्छा माल घणो अथसि चई सॼी दुनिया खे ॾींदो आहे चई भला सुम्हंदो कमल चई सुम्ही वठो कोन चई पोइ चोरी कीअं कंदासीं चई जाॻंदो आहे वेठो ॾिसंदो आहे पर चोरनि खे चवे कुझु कीअं सो रब जो तारीफ़ कराए चई जाॻंदो आहे ॾिसंदो आहे पर चोरनि खे चवे चई भला वेझर में तो चोरी कई अथसि चई मां राति त करे आयो आहियां ॾाढा छो न था चओ अकेले रब जा पुजारी ॿई हथ बुलंद करे चओ हिन करे ॿियनि मौलवियुनि जो टाइम घटि आहे मुंहिंजो टाइम कलाक अहिड़ो ज़िंदगीअ जो हे असां दुख सीने में दफ़नायूं वेठा आहियूं चोर दर ते बीरा चोरनि खे चई अंदर अचो अंदर अचो पानी तुंहिंजा कुआं मुक्त धोता उहा नूर शाह जे कब्रिस्तान में पई आहे बिटाई तुझे वण था मेवो पर पाण न खन पंहिंजो ठीक करे हे बिचाई लतीफ तुझे वारिस बदनई वात के जे छिके बदजे पट सभई चवंदा मंझंद थी वई मैयत खे कयोसि झट झट पोइ सुमारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट मथां विझंदई लठ वरसो वञी वई वाट ते कब्र में अखियुनि में मिट्टी चप्पल में मिट्टी कननि में मिट्टी ओजा वर वरकार जा जिते नांग सुजन नीला उते आशिक़ अब्दुल लतीफ चवे कया हिकिल नीला जाथे कुणब न कबीला उते रहबर रसदारा मथा मर मिट्टी जा वराए हलिया मन मिट्टी जा पया जन आया रो कदे कुल पहाड़ा मथा मन मिट्टी जा वराए हलिया रस्म आखिरी हुई निभाए हलिया घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई मैयत खजंदो माण्हू रोंदा घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई धड़ धड़ींदे धूड़ में वो तख्ते ते धोई पोलाहींदे लिंगन तां शौक़ लतीफ जे लिबास पाईंदो अॻियां रावल बि घुरंदी रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई कम में ईंदई सोई पोयों माल पर मुंहिंजे दिलि चए थी मां तव्हांजे लाइ बि दुआ कयां तव्हांजे मैयतनि लाइ बि दुआ कयां पर दुआ जे लाइ ख़ैरिया त शर्त ख़ैर
अहिड़ा मुजाहिद त को उथी अचे हिन हेॾी वॾी ख़ैर में 1000 रुपए जो हिसो मिलाए माशाअल्लाह उथी था चओ ॾिसो कहिड़ो शुरूआत करे अल्लाह तव्हांखे बरकत ॾे बिस्मिल्लाह त कयो हेॾी वॾी